मोहम्मद शरीफ दोनों मूंसां गॾु बीठल है। असीं इस्लामाबाद वञी रहिया आहियूं ट्रेन में। ट्रेन तव्हांखे ॾेखारे पिया त ये हिकिड़ी स्टेशन है, पंजाब जी हिकिड़ी स्टेशन है, उन ते बीठी हुई। हाणे उतां खां रवानी थी है। बावलपुर स्टेशन। जी दोस्तों, असां इस्लामाबाद वञी रहिया आहियूं ऐं हिन वक़्तु जेको आहे गाॾी बावलपुर पहुती आहे। असां ट्रेन वठी रहिया जेको आहे तो इस्लामाबाद वञी रहिया आहियूं। हीअ तव्हांखे ॾिठो ॾेखारी पिया त बावलपुर जो शहर आहे ऐं असीं हींअर बावलपुर पहुता आहियूं। ऐं हींअर हिन वक़्तु जेको आहे सो सुबुह जा तक़रीबन 9 थी रहिया आहिनि। हीअ पंजाब जो शहर आहे बावलपुर। पंजाब जी ज़मीनूं आहिनि ऐं हीअ बावलपुर जो शहर आहे। तव्हांखे ॾेखारियूं पिया।